अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एहतसाब न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। नाज़रीन, सकरण मां असकर अली लाखो जी रिपोर्ट पेश कंदा हलूं त सकरण जे टाउन कमेटी जे वार्ड नंबर 11 ते सीट हिकिड़ी ऐं उम्मीदवार घणा पार्टी क़यादत खे इम्तिहान में विझी छॾियो। उन सिलसिले में मक़ामी क़यादत पारां वार्ड नंबर 11 जे लाइ जनरल सीट ते काउंसलर जी सीट फैज़ आलम खानज़ादो खे ॾियण खां पोइ खानज़ादा बिरादरी में इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया आहिनि। पीपल्स पार्टी जे पुराणे जाले वर्कर PPCT जनरल सेक्रेटरी मरहूम आसिफ़ अख़्तियार खानज़ादे जी रिहाइशगाह ते खानज़ादा बिरादरी जो हिकु कठ मिनहाज आसिफ़ खानज़ादा, राशिद शकूर खानज़ादा, राजा खानज़ादा, असद खानज़ादा, शाहिद खानज़ादा ऐं ॿियनि जी अॻुवाणी में थियो, जंहिंमें वॾे तइदाद में खानज़ादा बिरादरी खां अलावा ॿियनि बिरादरियुनि जे अॻुवाणनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते पीपल्स पार्टी जी क़यादत जे फ़ैसिले ते शिकवा कंदे कयल फ़ैसिले ते नज़रसानी करण जी अपील कई वई। ॿी सूरत में आज़ादु उम्मीदवार बीहारण जो फ़ैसिलो कंदे उन मौक़े ते खानज़ादा बिरादरी जे मोज़िज़नि चयो त मरहूम आसिफ़ अख़्तियार खानज़ादो पंहिंजी ज़िंदगीअ जा 30 साल पार्टीअ खे अर्पिया, पर पार्टी अॻुवाननि संदसि क़दुरु न कयो। मरहूम जे पुट मिनहाज आसिफ़ खानज़ादो खे सीट ॾियण जे बजाए ॿिए खे सीट ॾेई छॾी। हिननि चयो त असां इहो साबित कंदासीं त अक्सरियत असां वटि आहे। आज़ाद हैसियत में बीहारियल उम्मीदवार खे कामयाबु कराए उहा सीट पार्टी जे हवाले कई वेंदी, न त पार्टी खे घुरिजे त खानज़ादा बिरादरी जे ॿियनि मोज़िज़नि पारां ॾिनल दरख़्वास्तुनि ते ग़ौर करे हक़दार खे वार्ड नंबर 11 जी सीट ॾे नामज़द कयो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़।